मम्मी हाँ मूंखे ॻाल्हि ॿुधाइणी हुई हिकिड़ी। ॿुधा। मूंखे न हिकिड़ो छोकिरो पसंदि आहे, मूंखे हुन सां विहांउ कराइणो आहे। सिंधीअ जो आहे? हा। उहो यहाँ कराए ॿुधायव न। ना पोइ छा करे तो छोकिरो? डॉक्टर आहे। नमस्ते आंटी। ये नमस्ते छा हूंदी आहे? कोई माण्हू हरिहर चए, कोई जय झूलेलाल चए। इसको तो मेरे को आदत ही नहीं है। आदत नहीं है? छा पियो चए इहो? इनकी सिंधी कोन्हे इहो? सिंधी नथी ॻाल्हाइणी अचे इनके? आदत नहीं है तो आदत विझ। जे तोखे मुंहिंजी धीउ सां विहांउ कराइणो आहे त सिंधी सिखी करे अच, और सिंधी बोलण में कॾहिं शर्म ना करजे। ही पंहिंजी भाषा आहे और इन ते पांखे गर्व होनो खपे। ठीक है? पहिरीं विञ और सिंधी सीखनी, बोलनी और लिखनी सीखी करे अच। ठीक है? हाँ तो सुन लो। तू माफ कर टिल्ला, हल अंदर। जिने नी सिंधी सिखी करे अचींदो उन ने सॼी ॻाल्हि सुन लाईंदीस। ठीक है? हलो हाणे। सिंधी सिखी जाने। हलो।